साराया सुभान मालिक दी मिसाक जे अरवाह कयो अगवान नबी खटकाई नूर मया जो मक्के मंझ मकान हैदर ते तां हमरा कयाई पिरी जो पहलवान कुरान मुकली करीम ते फाइक ते फरमान हसन मीर हुसैन जो तो शाही कदा शान जिन मोहब्बत जे मैदान में सिर कयो कुर्बान हाणे ज़ाहिर पंहिंजी ज़िंदगी जो तूं बंदा सुण बयान तूं कहिड़े पाणी मां पैदा थिए तोते आगे कयो एहसान नाद 9 महीना आयो नाज़ुक जा ते तोखे रोज़ पे रसायो रहमान 10 महीने ॾेह में थिए उजर आलीशान तुंहिंजो ख़्यालु रुॻो खीर ते दुखे ते ई ध्यानु 6 ॾींहं छठी करे त तोखे पाताऊं पहिरान 12 महीने ॿोली करे ते बानी ते मस्तान 3 वरे टेकूं ॾेई के अंगण ते आस्थान 5 वरे पाण खे तो खाशो सम्झो खान 10 वरे ॾेह में तोला शामिल थियो शैतान 15 वरे पूरो थियो तुंहिंजे जवानी जो जोलान 20 वरे वेस करे पियो सदाईं सुल्तान 25 वरे पाण खे तो जुदो सम्झो जवान 30 वरे टेम भरी धरी कोन ध्यानु 40 वरे चोट ॾेई तोखे अकुल कयो इंसान हाणे रख ख़ौफ़ ख़ुदा जो दान कर ध्यानु अथई मौत मथे ते तो मारे कंदई मैदान ॿियो त कराची जे कोठी ते हिकिड़ो सस्तो अथई सामान हीरा लाल हज़ारूं मोती सां मरजान मुश्क खथूरी मौजूदु अथई चंबेली चौगान इहो माल वठी मौजूदु कर दिलि सां भर दुकान मथां बाज़ार वञई बंदि थी पोइ हे थिए हैरान पोइ खार न मिलंदी ख़ुशी जो न को मिलंदी पाई जो पान ॿियो त मङणो अथई न मुद सां ॿुधी पए न औरत जो ऐलान हिकु ॾींहुं शेर तुंहिंजी शादी थींदी अची कठो थींदी कुस्तान वेचारे तोखे वीर कंदा खट मथे खान घोट तो तां घोरूं घोरींदा ॾाॾे ॿुढा दान हाणे ॾींदी हाकिम ज़ादी जे हंज में थींदे मुमर जो महिमान माइट तुंहिंजा पोचे पोटी वञी नगर खाईंदा नान ॿिया जी ख़बरूं पुछंदी खैरो चए तिखा हणी तान जे रची ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह मुंहिंजो मालिक आहे मनान त बाक़ाइदे वेंदे बिस्त में जिते मेवन घणो मान बाक़ी ॾींहुं गुफ़्ते खां पुसी वेंदे वीर थींदे बहिरान मलाइक तोखे मथे में अची कसे हणंदा कान जेके लंघे वेंदी लिंगनि मां करे ज़ोर ध्यानु ॿियो कांटो कुर्ब जो जेको मोहबत जो मीज़ान तुंहिंजा सबाब विझी साहिमी में कंदो आगो इम्तिहान जे पापनि खां परे थींदे राज़ी थींदे रहमान जे रोलो तूं हिकु रती जो त वीर थींदे वैरान उते पिने पाई न मिलंदी थोरे भट सदाईं भान बाक़ी कुर्सी पवंदी क़रीब जी जेको ज़ैफ़र जो आहे ज़बान पोइ यार कलमो दीन क़ुरान ॾसो थी मोहम्मद वीर सुजागी सुम्हणु बंदि कर गिफ़लत में पंहिंजो हुजणु बंदि कर वधे थो वीर वाक़ थो मञा घणो अॼु घणनि सां घुमणु बंदि कर न अची रूह खे राहत जिन वटां वरी दर उन्हनि ॾे वञणु बंदि कर पैसे ते जेको विञाए वकार रस्तो उन सां रखणु बंदि कर मस्जिदनि में वेही मस्जिदनि में वेहणु बंदि कर